बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। नाज़रीन, सॼे मुल्क वांगुरु सिंध जा माण्हू बि PDM जे सियासतदाननि ऐं अॻूणनि हुकुमराननि मथां सख़्तु कावड़ियल आहिनि। अवाम जो चवणु आहे त हुननि पंहिंजनि 16 महीननि जी हुकूमत दौरान अवाम लाइ ज़िंदगी त महांगी करे छॾी, पर मौत बि महांगो करे हलिया विया। ख़ासि तौरु बिजली इस्तेमालु करण ते जेके नवां टैक्स लागू कया विया, उन खां पोइ ग़रीब माण्हू हाणे या त मानी खाए, बचनि जो पेट पाले या बिजली जा बिल भरे। हिन मुल्क में ख़ासि तौरु सिंध में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ॾिहाड़ी 300 खां 400 रुपया मस कमाइनि था, यानी महीने जा 10 खां 12 हज़ार रुपया कुल उन्हनि जी आमदनी आहे। उन्हनि वटि बि 50 हज़ार रुपया माहवार जेकॾहिं बिजली जो बिल ईंदो त उहे ख़ुदकुशियूं न कंदा त छा कंदा। सॼी सिंध जो अवाम सख़्तु परेशान आहे। कंबर शहदादकोट ज़िले जा माण्हू पिणु सख़्तु परेशान आहिनि। नसीराबाद तालुके में छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो नसीराबाद जो रिपोर्टर बशीर लगारी। जी इरफान साहब, अव्हांखे ॿुधायां त PDM सरकार जेको आहे बिजली जे मदन में 13 खां वधीक टैक्सूं जेके लॻायूं आहिनि, उन्हनि टैक्सनि आम माण्हू जी ज़िंदगीअ ते अहिड़ो त असरु छॾियो आहे जो माण्हू पहिरियां ई जेका आहे कोविड-19 जी सतायल अवाम, बरसाति ऐं महाॿोॾि जी सतायल अवाम ऐं महांगाई जी पीसियल अवाम मथां जेको आहे हिन अहिड़ी त वरी टैक्सूं लॻायूं जो हिन वक़्तु माण्हू पंहिंजी आम ज़िंदगी जेका आहे गुज़ारण लाइ परेशान हुया। उहे माण्हू 2 वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान हुया, त हिननि वाधू जेके हेरा फेरी करे जेके टैक्सूं लॻायूं, त हिन वक़्तु माण्हू अवाम जेको आहे उन्हनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। अवाम जे इहो बि चवणु आहे त छा असां हिन वक़्तु पंहिंजे आम ज़िंदगी लाइ दाल, बसर, टमाटो, भिंडी, तूरी वग़ैरह या ॿी जेके शयूं आहिनि रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं, उहे वठूं या ही बिजली जा बिल भरियूं। इरफान साहब, अव्हांखे ॿुधायां त PDM सरकार हिकु अहिड़ी त अंगनि अखरनि जी हेराफेरी करे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो नालनि सां ऐं बोगस जेके टैक्सूं लॻायूं। हाणे वॾी हिकिड़ी शर्म जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त छा जेकॾहिं असां जेको बिजलीअ बिल में जेतिरा यूनिट इस्तेमालु कयूं था, उन इस्तेमालु करण ते बि टैक्स आहे। हू त असांखां अलॻि हिकिड़ा पैसा वठंदा पिया। उन खां पोइ तव्हांखे इरफान साहब इहो ॿुधायां त जेको बि कंज़्यूमर आहे, जेको मीटर लॻाराईंदो आहे, त उन मीटर जा पैसा सभ खां पहिरियां वरिता वेंदा आहिनि। उहे उन्हनि पहिरियां उन्हनि माण्हुनि खां उहे पैसा बि वरिता विया आहिनि, पर उन जे बावजूदि बि तव्हां हिन वक़्तु बि जेकॾहिं बिजली जो बिल ॾिसंदव त उन ते मीटर टैक्स छा सॼी ज़िंदगी जेसि ताईं उहो माण्हू ज़िंदह हुआ या मरी बि वञे, जेकॾहिं उन जे नाले सां मीटर आहे त उनखे उहा टैक्स अदा करणी पवंदी, जेका पहिरियां बि उन जेके पैसा भरे 5 खां 10 हज़ार रुपया मीटर जा या 15 हज़ार या 25 हज़ार रुपया भरे उन कनेक्शन लॻारायो। उन जे बावजूदि हिन वक़्त ताईं उन जे मथां उहे जेका मीटर जी टैक्स लॻे थी पई, इनकम टैक्स, GTS टैक्स, विथ होल्ड टैक्स, ऐं अजीब हिकिड़ी मज़ाक़ आहे अवाम सां टेलीविज़न जी टैक्स। भई कहिड़ियूं टैक्सियूं आहिनि अवाम जे मथां। हाणे इन एॾियुनि वॾियुनि टैक्सुनि जेके आहिनि, उन जेके आहिनि कंहिं माण्हूअ वटि TV आहे न आहे, छा मसइलो आहे, इन जे बावजूदि बि अवाम खे जेको आहे ॿिन्ही हथनि सां जेको आहे लुटियो ऐं फोरियो पियो वञे। जेकॾहिं असांजा जेके बाशिंदा आहिनि, जेके हुकुमरान आहिनि, शर्म जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजे जेको आहे सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म या ॿिया जेके वज़ीर, सेनेटर, मशीर, सलाहकार ऐं उन सां गॾोगॾु जेका ऑफिसर शाही आहे, जेकॾहिं बिजली जो SDO हूंदो, लाइनमैन हूंदो सेप्को जो, या वरी जेको आहे AC हूंदो, या जेको आहे कमिश्नर हूंदो, डिप्टी कमिश्नर हूंदो, या जेके ॿिया जेके सेक्रेटरी लेवल जा ऑफिसर आहिनि, उन्हनि ते जेका आहे उन्हनि खे बिजली फ्री आहे। अगरि जेकर जेको बि वज़न आहे त उहो आम जेको माण्हू आहे उन जे मथां आहे। इन करे उन वफ़ाक़ी हुकूमत खे इहो सोचणु घुरिजे ऐं इन ते अमल करणु घुरिजे, ख़ासि करे हिन मौजूदह निगरान हुकूमत खे, त इहे जेके वाधू लॻायल टैक्स आहिनि उहे टैक्स वापसि वठी करे अवाम खे जेको आहे जीअण जो हक़ु ॾिनो वञे, अवाम खां 2 ग्रहनि जी जेका मानीअ जो जेको आहे उहा न खसी वञे। जी नाज़रीन, महांगाई ऐं ख़ासि तौरु बिजली जे बिलनि में ॻाटे टोड़ वाध वारे मसइले जे हवाले सां असांजो नसीराबाद जो रिपोर्टर बशीर लगारी आगाह करे रहियो हो। हिन वक़्तु ग़रीब माण्हू तोड़े विचोले तबिके जा माण्हू ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि, बिजली जे बिलनि में ॻाटे टोड़ वाध खे हू कीअं था ॾिसनि, संदनि छा मुतालबो आहे, कुझु शहरनि सां असांजे रिपोर्टर ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं।
सही ॻाल्हि इहे त मुंहिंजे हथ में बिल आहे, ठीकु आहे। हीउ जेको बिजली जो बिल आयो आहे मुंहिंजो इहो 50,000 खां मथे आहे। हाणे जॾहिं हिकिड़ो माण्हू आहे उहो कमाए कुल 30 ऐं 40,000 रुपया थो, उहो किथे ई 50,000 रुपया भरे सघंदो। हिन में एॾियूं वॾियूं एक्सिस जेको हिननि टैक्सूं लॻायूं आहिनि, जेके माना IMF जे शर्तनि ते हिननि टैक्सूं लागू कयूं आहिनि। हिन त अवाम खे निपुड़नि था पिया। हीअ त अवाम खे माना हिकिड़ो क़तल था कनि, अवाम जो मुआची क़तल आहे। अवाम ख़ुदिकुशियूं करण ते मजबूर थी वियो आहे। त 50,000 जा असां बिल किथां बर्दाश्त कयूं। हिन में हुननि माना हिकिड़ी इज़ाफ़ी टैक्सूं, हथ जूं टैक्सूं आहिनि, माना फ्यूल एडजस्टमेंट आहे या ॿियूं हिकिड़ी जेके हिन में टैक्सूं लॻायूं आहिनि, इहे कंहिं बि क़िस्म जूं अवाम ते लागू नथियूं थियनि। टेलीविज़न जी टैक्स आहे, टेलीविज़न टैक्स में नाजाइज़ आहे। जेका रेडियो जी हिननि टैक्स लॻाई आहे उहा बि नाजाइज़ आहे। इन जे करे असां घुर था कयूं त फौरी तौर ते अवाम खे रिलीफ बिजली अॻे ई असां वटि महांगी आहे ऐं वॾे में वॾो हिकिड़ो लॉस असांखे इहो आहे त जंहिंजा यूनिट घणा आहिनि उनखे वधीक महांगा यूनिट करे ॾिना वञनि। हालांकि ॿियनि हिसाब बिज़नेस जे हिसाब सां जेतिरा यूनिट घणा हुजणु खपे उन्हनि खे अञा रिलीफ ॾियणु खपे, उन्हनि खे सस्ती बिजली ॾियणु खपे। ॿियनि मुल्कनि में ईअं कोन्हे, असांजे मुल्क में उबतो सिस्टम आहे। उन खां अलावा अॻे ई बिजली जे बिल में 4-5 टैक्सिस लॻल आहिनि मुख़्तलिफ़ मदनि जे हिसाब सां। हर नंढो वॾो माण्हू ॼणो गवर्नमेंट खे टैक्स ॾिए थो। हाणे उहे टैक्स ई असां नथा भरे सघूं, वरी नयूं टैक्सूं लॻाइनि था पिया त अञा ॻाढ़ा बिल ईंदा। ज़ाहिर आहे त उहे माण्हू चोरियूं कंदा, इहे शयूं कंदा ऐं बिल जेके आहिनि इहे तरफ़ तमामु मुनासिबु न आहे। इहा टैक्स जेका नई गवर्नमेंट आहे इहा बि ख़तमु करे ऐं थी सघे अॻे में बि कुझु रिलीफ ॾियणु खपे। साईं सभ खां पहिरीं त जेको बिजली जो बिल आहे असांजो आम हीउ जेको माण्हू आहे इहो पीजी रहियो आहे हिन बिल जी मुद में। तव्हां ॾिसो त अॻे ई केतिरी महांगाई आहिनि असां वटि, हद खां वधीक महांगाई थी वई आहे। उनजे बावजूदि जेका बिजली वधी आहे उहा बिजली तमामु वधि में वधि वधाई आहे। जेका अॻिली हुकूमत जी PT आहे उन वक़्तु हुयो 18 रुपया यूनिट, हींअर आहे 53 रुपया यूनिट। सो तमामु वॾी हिननि महांगाई कई आहे, अहिड़ी महांगाई कई आहे जो अवाम खां जीअण खसियो वियो आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां बिजली जे बिल में सेल्स टैक्स, GST टैक्स ऐं उन खां अलावा रेडियो टैक्स प्लस TV टैक्स ऐं प्लस ॿियूं 5 टैक्स, तक़रीबन 8-10 टैक्स आहिनि। जेकॾहिं बिजली जी रीडिंग जो बिल अचे थो 5,000 रुपया त उन सां गॾु 7,000 रुपया टैक्सूं आहिनि। इहा तमामु वॾी नाजाइज़ी आहे हिन अवाम सां। ऐं जेके ही मज़दूर पौरत जेके आहिनि, जेके 500,000 रुपया कमाइण वारा आहिनि, उहो बिजली जो बिल भरींदा या पंहिंजो घर हलाईंदा। एॾी वॾी महांगाई मिडिल क्लास तव्हांखे ॿुधायां जेके दुकानदार आहिनि, तव्हां ॾिसो हाणे जेको दुकानदार जेको मज़दूर आहे उहो 25-30 रुपया महीनो खणे थो पघार, उनजो बिल बिजली अचे थो 30,000 रुपया ऐं 20,000 रुपया, त उहो किथां पेड कंदो? ज़ाहिर आहे उहो ग़लति अमल कंदो न। ऐं उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो त माण्हू पंहिंजे घरनि जा ट्रपड़ विकिणण लाइ मजबूर थी विया आहिनि, असां बिजली जा बिल पेड कयूं। ॾिसो था त हिकु ई माण्हू जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। अटो किथे पहुतो आहे, गेहूं किथे पहुतो आहे, खाइण पीअण जूं शयूं एतिरियूं महांगियूं, भाण ब्लैक ते विकिरो थिए थो पियो, कंहिं शइ ते कंट्रोल कान्हे को। वरी बिजली जा ॻरा बिल मोकिले करे असां वापारी, नंढो तबिको, वॾो तबिको सभु परेशान लॻा पिया हूंदा। हिन महिल जेको असांजे मिलियूं हलंदियूं न हलंदियूं, थोरो घणो असां वटि बिल ईंदो, हिन महिल टैक्सियूं हणी करे असांखे मुकमल तरह ते हिननि तबाह करे छॾियो आहे। हिकु त ॾिसो था 2022 खां वठी जेको आहे सो असांजूं मिलियूं मिलियलियूं आहिनि, का शइ हिन महिल नथी आहे। हिन महिल माण्हू खाइण पीअण में परेशान आहे। वरी जेके हिननि टैक्सूं हणी करे ॻरा बिल मोकिलिया आहिनि, इहो असां हुकूमत खे इल्तिजा था कयूं, महिरबानी करे इहा टैक्स वापसि कई वञे, असांखे ॻरा बिल न मोकिलिया वञनि। 2022 जा बि असांखे टैक्सियूं हणी करे उहे बि बिल मोकिलिया अथनि त जंहिं टाइम में ॿुॾियूं आयूं उहे बि असांजे वरी बिल वराए मोकिलिया विया आहिनि। PDM सरकार जेको टैक्सूं वधायूं बिजली जे बिल में, उनजो सभ खां वधीक जेको असरु पए थो न उहो मिडिल क्लास तबिके ते पए थो। मिडिल क्लास वाइट कलर तबिको कीअं आहे? लेट सपोज़ हाणे हिकिड़ो ॿुधो त असांखे मीटर लॻल आहे दुकानदार खे, असां त न कुंडी हलाए सघूं था, न ई असां अपर क्लास में पाण खे शुमार कयूं था। जेके मिनिस्टर लेवल आहिनि उन्हनि वटि जेका बि बिजली आहे उहा उन्हनि वटि फ्री आहे, उन्हनि को बि बिल वग़ैरह न आहे। ऐं तव्हां ॾिसो जेके टैक्सूं वधियूं आहिनि बिजली वारे बिल में, डायरेक्ट इन जो खाइण पीअण वारी शयुनि ते असरु पवे थो, पाइण वारे कपिड़े ते असरु पए थो। जेका शइ 50 रुपए जी आहे उहा का 10% नथी वधे, 60 रुपया न थींदी, उहा शइ 50 मां 100 थींदी, माना ॿीण ते चढ़ी वई। सभ खां वधीक जुर्मवार उहो आहे जेके मीटर लॻल आहे। मीटर न हुजे, कुंडी हुजे, सुकून सां ईंदा, कटे वेंदा, वरी असां हणी छॾींदासीं। मीटर जेको लॻल आहे असां पंहिंजो पाण खे फासायो आहे। ऐं हिन वक़्त में जेकर मीटर लॻल न हुजे या बिजली केॾी बि महांगी थिए हा, असांखे कहिड़ो फ़र्क़ु पए, असां कुंडी हणी छॾियूं आहे, पर असांखे दुकान ते घरनि में 2-2, 3-3 मीटर लॻल आहिनि ऐं दुकान जो बिल जेको आहे उहो आम घर वारे बिल खां वधीक ईंदो आहे, यूनिट महांगो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो, हाणे ॾिसो तव्हां मार्केट सॼी रेशम गली ख़ाली लॻी पई आहे, को माण्हू ख़रीदार कोन्हे को। कीअं ख़रीदारी माण्हू कंदा? खाधे पीते जी शयूं वठनि, मसवाड़ूं हुजनि, या अची कपिड़ो वठंदा असांखां त असां कपिड़ो जो असां कपिड़ो पायूं। हाणे उन्हनि पंहिंजा सभु मफ़ाद हासिलु कया। मां त सम्झां थो त जेको
कुझु साल पहिरियों सुप्रीम कोर्ट इहो आर्डर कढियो त भली जेको बग़ैर मुक़ाबले जे चूंडिजी अचे उन लाइ बि 50% वोट हुजनि लाज़मी आहिनि जंहिं तक ते बीहे थो। उहो फ़ैसिलो ख़बर आहे जो वापसि वरितो वियो त मां सम्झां थो जेकॾहिं उन फ़ैसिले खे बरक़रार रखियो वञे त शायदि अहिड़ो को बि नुमाइंदो न हुजे जेको बग़ैर मुक़ाबले जे बि 50% वोट खणी सघे। असां वटि कानून बि पंहिंजो आहे, नुमाइंदा बि पंहिंजा आहिनि, हर शइ पंहिंजी मर्ज़ीअ ते हले थी। बसि छा था चई सघूं, बेवस आहियूं। नाज़रीन, हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।